जी बिल्कुल नाज़रीन, असीं हिन वक़्तु मौजूद आहियूं मेरान हाईवे जे 0 पॉइंट जे जेको चौंक आहे, जेको सो क़ौमी शाहराह ते बीठल आहियूं, जिते तव्हां ॾिसी रहिया आहियो त रोज़ जा हादसा जेको सो यू टर्न न हुअण जे करे मामूल बणियल केतिरियूं जानियूं ई ज़ाया थी चुकियूं आहिनि। अचो त हिते जे माण्हुनि सां ऐं गुज़रंदड़ मुसाफ़िरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जा कहिड़ा वीचार आहिनि। देख रहे हो इधर कितनी गाड़ियां हैं, बहुत आमतौर हफ्ते गाड़ियों की, और काफी ऐसे हादसा भी हो चुके हैं इधर। काफी जाने जा चुकी हैं, कोई यू टर्न नहीं है, इधर से गुजरने को होता है, रोजी कर रहे हैं मोटरसाइकिल पे आना जाना, और ये तो बहुत ज़्यादा आमतौर हफ्ते है इधर। तो हम यही सिंध हुकूमत से गुजारिश करेंगे कि यहाँ यू टर्न होना चाहिए। और एक ने ॿिए ॾींहुं हादसा थियनि था, कई जानूं वियूं हलियूं आहिनि, नंढा छोकिरा ऐं वॾा माण्हू कई हिते गुज़ारे विया आहिनि ऐं हिन में तमामु घणो हिन यू टर्न ते एक्सीडेंट थिए थो। सिंध हुकूमत खे ऐं DC मटियाडी खे घुरिजे त हिन खे ठाहियो वञे। कई जानियूं हिते वियूं, मासूमड़ा ॿार विया आहिनि ऐं डेली हादसो हिते आहे ई आहे। बाईपास ते जेको आहे सो हिते तमामु असांजी जान खे ख़तरो आहे। असां हितां गुज़रूं था, असांखे तमामु घणो जेको आहे सो हिते ख़ौफ़ थो थिए ऐं तमामु घणो हिते जेको आहे सो परेशानी आहे। हिन पासे खां जेको आहे सो नवाबशाह, सखर, हैदराबाद, हितां जेको आहे चो तरफ़ खां जेको आहे सो माण्हू आवाम अचे थी ऐं हिते तमामु घणो ख़तरो आहे। सो महिरबानी करे गवर्नमेंट खे खपे त हिन मथां या पुल ठाराई वञे या जेको आहे सो हिननि जा स्पीड ब्रेकर जेको आहे सो ठाराया वञनि। लाज़मी आहे, लेडीज़ वग़ैरह ॿार बच्चो खणी था वञूं त डपु थिए थो। अॻियां जेको खाई हणी छॾिया हुननि, सिर्फ़ु खाई हणी छॾी अथनि, बाक़ी ठाराए त कोन्ह अथनि। ऐं असांजी गाॾी जेके जंप ते वरी चढ़ी कोन्ह थियूं सघनि, त इन जॻह ते यू टर्न हुजे त वधीक फ़ाइदो आहे। अपील था कयूं सिंध गवर्नमेंट खे, असां हिन चौक में पहिरें बि हादसे में किरी पिया आहियूं, असांखे यू टर्न ठाहे ॾियो वञे त असां सफ़र सही करे सघूं। जी बिल्कुलु, तव्हां हिते हिननि जा वीचार ॿुधा, हिननि जो इहो ई चवणु आहे त फौरी तौरु हेवी ट्रैफ़िक बंदि करे ऐं जेको सो मेरान हाईवे हिन चौक खे जेको सो यू टर्न ॾेई इंसानी जानियूं बचायूं वञनि। अब्दुल कादिर लाको, KTN न्यूज़, न्यूज़ सैदाबाद।